मुफ्ती साहब मां कंहिं शख़्स खे ₹1,00,000 कर्ज़ ॾेई 4 महीननि खां पोइ 300 रुपया घटि रेट ते उन खां कणक वठी सघां थो? बाज़ माण्हुनि जो इहो तरीक़ेकार हूंदो आहे त उहे ज़मीनदारनि खे फसल जी आबादी जे लाइ कर्ज़ ॾींदा आहिनि। ₹1,00,000 2 लख रुपया जेतिरी उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ उन्हनि सां इहा शइ खुटाईंदा आहिनि त जॾहिं फसल लहंदी, फसल लहण खां पोइ जेको मार्केट में उन फसल जो रेट हूंदो, उन अनाज जो रेट हूंदो, उन रेट खां 300 रुपया घटि जे हिसाब सां मां पंहिंजो कर्ज़ तोखां वसूल कंदुसि। 300 रुपया मन जे एतबार सां। मसलन तव्हांखे कंहिं ₹1,00,000 ॾिनो त कणकनि में जॾहिं कणक लहंदी उन वक़्तु रेट जेकॾहिं 3000 हुयो त मूंखे 2700 रुपए जे हिसाब सां माण्हू आना जो ॾींदे। त शरीयत में इहो सूद आहे, हराम आहे। छो? नबी सही फरमायो कुल्लु कर्ज़िन जर्र नफ़अन फहुव रिबा। हर उहा उधार, हर उहो कर्ज़ जंहिं कर्ज़ जे सूरत में तव्हांखे कंहिं क़िस्म जो फ़ाइदो मिले थो, उहो फ़ाइदो सूद आहे। तव्हां उनखे ₹1,00,000 कर्ज़ ॾियो था, हाणे इन कर्ज़ जे करे तव्हांखे 300 रुपए जी कस लाए थो, 300 रुपयो तव्हांखो मथे थो वठे, फ़ाइदो थो हासिल करे, त इहो हर मण ते 300 रुपया सूद आहे, हराम आहे। त इहो तरीक़ो इख़्तियार न कयो। तव्हां जेतिरो उनखे कर्ज़ ॾिनो आहे, उन वक़्तु जेको जॾहिं फसल लहंदी, उन वक़्तु जेको उन फसल जो, उन आबादी जो, उन कणक जो रेट हूंदो, उन रेट जे एतबार सां तव्हां पंहिंजे कर्ज़ जी वसूली कयो, हेठि मथे न कयो।